शरीफ पढ़ो बेशक तव्हांजो दुरूद शरीफ मूं ताईं पहुचंदो आहे। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान में इरशाद फरमायो, इन्ना अव्वल बैतुन वुदिअ लिन्नासी लल्लज़ी बिबक्कत मुबारकun व हुदन लिल आलमीन। अल्लाह साईं तो फरमाए त बेशक पहिरियों घर जेको ठाहियो वियो माण्हुनि जे लाइ, पहिरियों घर जेको माण्हुनि जे लाइ बनायो वियो ठाहियो वियो, लल्लज़ी उन में बिबक्कतन मक्के में मुबारकन बरकतन वारो आहे, वो मक्के में आहे ऐं बरकतन वारो आहे। व हुदन लिल आलमीन ऐं बिनी जहान जे लाइ सभिनी जहान जे लाइ हिदायत आहे। कंहिंमें हिदायत आहे? काबतुल्लाह शरीफ में। आगे तो अल्लाह सही फरमाए वफीही आयातुम बय्यिनातुम मकामु इब्राहीम, और उनमें अल्लाह जो निशानियूं आहिनि, चिटियूं निशानियूं, अल्लाह जो चिटियूं निशानियूं आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जगह मकाम इब्राहीम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जो मकाम आहे। वमन दखलहु कान आमीनन, जेको उनमें दाख़िल थियो वो अमन वारो थी वियो। जेको मक्के मुकरमा में दाख़िल थियो अमन वारो थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हर साल हाजी हज वेंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जंहिंखे रब करीम उहा तौफ़ीक़ ॾींदो आहे वञी हज शरीफ़ ते पहुचंदा आहियूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हुन बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कंदा आहियूं, पंहिंजे दिलनि खे ख़ुशि कंदा आहियूं। उहे मोमिन बाना जेॾीमहिल उते वेंदा आहिनि त उन्हनि मोमिननि खे उते अहिड़ी ख़ुशी मिलंदी आहे जो का कुआरी छोकिरी पंहिंजे माइटनि उनखे परणाए ॾेई छॾी, वरी कंहिं टाइम ताईं उहा उन्हनि जे घर न अचे, 4-5 साल जुदाई हुजे, उनखां बाद में जुदाईअ खां बाद में जॾहिं उहा वापसि पंहिंजे घर में अचे त उनखे पंहिंजे पीउ जे घर में जेको मज़ो ईंदो आहे ओतिरो मज़ो मुंहिंजा प्यारा दोस्तो उनखां बि वधीक मज़ो उन आशिक़ खे ईंदो आहे जेको मके ऐं मदीने शरीफ़ में वञी उन्हनि जी ज़ियारत कंदो आहे। उनखां बि वधीक मज़ो उन माण्हू खे ईंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, असीदो भाइरो, मुंहिंजे रब्बुल आलमीन असां तव्हांजे लाइ केॾा वॾा इनाम तयारु कया आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, असीदो भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे मलाइकनि चयो त मुंहिंजा मौला तू इंसान खे पैदा न कर, इनखे जॾहिं तू पैदा कंदे फितनो फैलाईंदो। छा कंदो? फितनो फैलाईंदो, फसाद कंदो, खून वाहींदो। इंसान पैदा न कर, असीं तुंहिंजी इबादत जे लाइ छा काफ़ी न आहियूं? रब करीम फरमायो त मलाइको जेको मूंखे ख़बर आहे सो तव्हांखे कोन्हे, मां जेको ॼाणा थो सो तव्हां नथा ॼाणो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, असीं भाइरो, मलाइक चुप थी रहिया। मलाइकनि पाण में मशवरो कयो, असां त रब जी गुस्ताखी करे आहियूं, असां पंहिंजे मालिक खे पिया चऊं त पैदा न कर। पाण में मशवरो करे पंहिंजी रब जी बारगाह में हाज़िर थिया, पंहिंजी बारगाह में हाज़िर थिया। या रब्बुल आलमीन, असांखां ग़लती थी वई, मुंहिंजा रब्बुल आलमीन असांखे ईअं चवणो कोन हो। मलाइक हालांकि ॾिठो वञे त ग़लती न हुई, मशवरो पे ॾिनो, पर उन्हनि पंहिंजे पाण खे मलाइकनि पाण में सलाह करे रब खां माफ़ी वठी, या रब्बुल आलमीन मूंखे माफ़ कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ए मलाइक मूं रब करीम तोखे माफ़ कर, अव्हांखे माफ़ करे छॾियो। पर तव्हां छा करियो? जो अर्श अज़ीम ते बैतुल मामूर जेको मुंहिंजो काबू आहे, मुंहिंजो घर आहे, तव्हां उन जा 7 चकर लॻायो त मां रब करीम तव्हां सां राज़ी थी वियो, मां तव्हांखे माफ़ करे छॾियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जेॾीमहिल उहे चकर लॻाए दंग कयाऊं, अल्लाह साईं फरमायो हाणे अहिड़ो साॻई घर दुनिया ते ठाहियो त जे इहो साॻई घर दुनिया ते ठाहियो, काबतुल्लाह शरीफ़ बैतुल्लाह मुंहिंजो घर दुनिया ते ठाहियो त जेको अचे इन जो दीदार करे, इन जा 7 चकर लॻाए त मां इन जे सदके उन जा हर ई गुनाह बख़्शे छॾींदुसि। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो, रब करीम असांखे ॾिसो, असां तव्हांजे लाइ केॾियूं वॾियूं नेकियुनि जा रस्ता ठाहिया आहिनि। यादि रखी छॾियो, हज़रत आदम अलैहिस्सलाम आयो, वो दीन रब के प्यारो हो। हजरत मूसा
खे प्यार हो, मोहब्बत हुई, उल्फत हुई। सभी नबी 1,24,000 कमो पेश नबी जेका आया, 1.25 लाख कमो पेश जेका नबी आया, सभिनी जे दीन सां अल्लाह साईं खे प्यार हो। पर मदीने वाले साईं जे दीन सां रब करीम खे ख़ुसूसी मोहब्बत आहे। रब जो मोकिलियल दीन आहे, इहो रब जो दीन आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इहे रब जा करम जे रब करीम असां सभिनी खे मदीने वाले साईं जहिड़ो नबी ॾिनो, बैतुल्लाह शरीफ़ ॾिनो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, आबे ज़मज़म ॾिनई, उते हिजरे असवद पत्थर मोमिननि जे लाइ रब करीम मुंहिंजा प्यारा दोस्तो बनायो। ई पत्थर जेको आहे, इहो दुनिया जो पत्थर